डियर स्टूडेंट्स अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास बोलो। डियर स्टूडेंट्स अज ॾिसंदासीं लेआउट मेन्यू के। ॾिसो ही सब खां पहिरीं ऑप्शंस मौजूद आहे मर्जन्स। पहिरों मां इनके कंट्रोल ए सां सिलेक्ट करे होम में अची जस्टिफाई कयां थो, जस्टिफाई एंड लेआउट। इनमें ऑप्शन मौजूद आहे मर्जन्स। हाणे हिते नॉर्मल रखियल आहे, टॉप लेफ्ट बॉटम राइट, यानी कि पेज के चारी पासे मथे खबे पासे सजे पासे ऐं हेठि हिकु हिकु इंच जो मुफ़ासिलो आहे, यानी कि इनके असां चवंदा आहियूं नॉर्मल। जेकी पेज जी हाशी आहे उहा नॉर्मल में सेट थियल आहे। अगर तव्हां इनके नैरो में कंदो पोइ इनजी स्पेसिंग घटि थी वेंदी। ॾिसो त इनमें फ़ाइदो छा थींदो, उहा शइ तव्हां थोरो ॾिसो। ये छाजे करे असां इस्तेमालु कंदा आहियूं। फॉर एग्जाम्पल मां हिकिड़ो कॉपी कयां थो एंड पेस्ट। हाणे ॾिसो तव्हांजा ॿ पेज ठही चुका आहिनि। ही जेकी तव्हांजो लाइनूं आहिनि कुझु ही तव्हांजा हेठि अची विया आहिनि। अगरि तव्हां इनखे मथे करणु चाहियो था त पोइ तव्हांखे छा करिणो पवंदो, त तव्हांजी स्पेसिंग खे घटाईंदो। जस्ट मर्जन्स में अची नैरो ते कंदो। हाणे तव्हां ॾिसो तव्हांजी हेठीं पेज जी टेक्स्ट ऑटोमेटिकली मथीं पेज ते अची वई आहे। हुन में जेका तव्हां रखो तव्हांजी मर्ज़ी आहे। मां इनखे नॉर्मल ते ई रखां थो, छो त आर्टिफिशियली असां अक्सर करे इन में नॉर्मल ई यूज़ कंदा आहियूं। उनखां पोइ आहे ओरिएंटेशन। प्रिंट कढण जा, प्रिंट खे आउटपुट जेकी प्रिंट पाण कढूं था त उहा ॿिनि तरीक़नि जी थींदो आहे, ॿिनि क़िस्मनि जी प्रिंट थींदो आहे। हिकु लैंडस्केप ऐं ॿियो थींदो आहे पोर्ट्रेट। हाणे ही जेकी कंडीशन तव्हां ॾिसो था इहा पोर्ट्रेट में आहे। अगरि मां हिनखे लैंडस्केप में कंदुसि, ओरिएंटेशन में अची करे लैंडस्केप, हे तव्हांजी पासे जी प्रिंट थींदी। ॾिसो अगरि तव्हां हिनखे पोर्ट्रेट कंदो, साॻियो ओरिएंटेशन में अची तव्हां हिनखे जस्ट पोर्ट्रेट ते रखंदो। उन खां पोइ ॾिसो असां वटि अक्सर करे जेको पेज थींदो आहे बाय डिफॉल्ट उहा लेटर साइज़ में रखियल हूंदी आहे। अगरि तव्हां हिनखे चेंज करणु चाहियो था, लेटर साइज़ तव्हांखे ख़बर आहे त उनजी जेकी वेकर आहे उहा 8.5 इंच ऐं हाइट उनजो थींदो आहे तक़रीबन 11 इंच। तव्हां साइज़ में अचो चेक कयो, ॾिसो ही तव्हांजी लेटर साइज़ रखियल आहे, जी साइज़ बि लिखियल आहे। ऐं ज़्यादातर जेको यूज़ थींदड़ आहे उहो लीगल पेज आहे। उनजी वेकर त साॻियो आहे, लेकिन हाइट उनजी 14 इंच जो थींदो आहे। तव्हां जस्ट हिन में ॾिसो अञा तव्हां हिन में एक्स्ट्रा 2-3 लाइनूं बि लिखी सघो था। सेकेंड जेको पेज हुयो उहो ऑटोमेटिकली ख़तमु थी चुको आहे। अगरि जेकॾहिं असां हिनखे साॻियो ई लेटर में रखंदासीं त ॾिसो त हीउ तव्हां टेक्स्ट वरी हेठि अची वियो आहे। हिनखे कॉपी कयां थो टेक्स्ट खे एंड पेस्ट कयां थो। उनखां पोइ आहे कॉलम्स। जेकॾहिं तव्हां कॉलम सेट करणु चाहियो था, जस्ट कॉलम में अचो, हीअ तव्हांजी 1 कॉलम आहे। 2 कॉलम कंदो, हे तव्हांजा 2 कॉलम थी चुका आहिनि। ॾिसो फर्स्ट एंड सेकेंड। अगरि इन कॉलम जे विच में स्पेस तव्हां ॾियणु चाहियो था त मोर कॉलम्स में ईंदो ऐं तव्हां तव्हांजी स्पेसिंग बि ॾेई सघो था। हीअ स्पेसिंग हटाए सघो था, ठीकु आहे। हीअ स्पेसिंग हटाइण ऐं हितां तव्हां स्पेस वधाए बि सघो था। हीअ वर्थ जी स्पेस आहे ऐं हीअ तव्हांजी साइडनि वारी स्पेस आहे। जस्ट ओके कंदो, ॾिसो कंट्रोल Z कयां थो। अगरि जेकॾहिं तव्हां 2 कॉलमनि खां वधाइणु चाहियो था त 3 कॉलम बि करे सघो था। इहे 3 कॉलम्स तव्हांजा अची विया। अगरि जेकॾहिं तव्हां 3 खां मथे, अगरि हिते 4 जो ऑप्शन ई कोन्हे, पोइ तव्हां मोर कॉलम्स में ईंदो ऐं हितां कॉलम ॾेई सघो था। वधि में वधि कॉलम तव्हां हिन में 13 कॉलम ॾेई सघो था। घटि में घटि 1 कॉलम तव्हां हिन में सेट करे सघो था। ये 3 कॉलम्स आहिनि। मां हिनखे साॻियो ख़तमु करे 1 कॉलम कयां थो। उनखां पोइ आहे त 2 कॉलम असां सेट कयूं, हिकिड़े पासे वधीक हुजे, ॿिए पासे घटि हुजे, पोइ तव्हां हुनखे तव्हां सेट लेफ्ट पासे घटि ॾियणु चाहियो था या राइट साइड घटि ॾियणु चाहियो था त उहा तव्हां हिते चूज़ कंदो। ॾिसो राइट साइड हिते घटि आहे ऐं हेॾे वधीक आहे। अगरि मां हिनखे साॻियो 1 कॉलम कयां, हीअ 1 कॉलम में कन्वर्ट थींदो। पर ॾिसो ही न थियो छो, तव्हांजी सिलेक्ट थियल हुई डेटा। कंट्रोल A सां सिलेक्ट करे सभिनी खे हाणे तव्हां 1 कॉलम करे छॾियो। अगरि जेके तव्हांजी डेटा कुझु बि टाइप थियल कोन्हे, हाणे तव्हां कॉलम सेट करणु चाहियो था 2 कॉलम। हाणे ॾिसो तव्हांजो हीउ फर्स्ट कॉलम मिले थो। अगरि तव्हां सेकेंड कॉलम में अचणु चाहियो था, हिते सेकेंड में, त इन जे लाइ तव्हांखे एंटर प्रेस करिणो आहे। पहिरियों तव्हां फर्स्ट कॉलम खे छॾे करे पोइ तव्हां वेंदो मथे। हिन में स्पेसिंग कोन्हे, तव्हां हिन में स्पेसिंग थोरी रखो। कॉलम्स में अची मोर कॉलम्स, स्पेसिंग ॾिसो इनखे ख़तमु कयूं था। कॉलम्स 1। उनखां पोइ आहे डिलीशंस। जेकॾहिं तव्हां कंहिं बि पेज खे भञणु चाहियो था, ब्रेक करणु चाहियो था, जेको पोएं लेसन में पाण पढ़ी चुका आहियूं, त ब्रेक्स में अची करे जस्ट पेज ते क्लिक कंदो। पर कर्सर रखी करे, ज़रूरु यादि रखो कर्सर ज़रूरु रखियलु हुजे। ब्रेक्स पेज, ॾिसो हीअ मथे तव्हांजो हीअ जुदा पेज थी वियो आहे ऐं हेठि तव्हांजी जुदा पेज आहे। अगरि तव्हांजा हिते कॉलम में रो ठहियल आहिनि, इंसर्ट टेबल, अगरि कॉलम में रो खे तव्हां ब्रेक करणु चाहियो था, जस्ट तव्हां हिनखे लेआउट ब्रेक्स इन्हनि खे
कॉलम ते क्लिक कंदो ॾिसो अगर एंटर कंदो बि तव्हां हेठि अची सघो था या तव्हां इन ब्रेक्स में अची करे टेक्स्ट रैपिंग भी करे सघो था। उनखां पोइ आहे ॾिसो जेकॾहिं तव्हां पेजिस वधाइण चाहियो था ॾिसो तव्हांजा पेजिस हिन वक़्तु 3 पेज आहिनि त पोइ तव्हां पेज में अची करे नेक्स्ट पेज भी करे सघो था, कंटिन्यूस भी करे सघो था। अगर तव्हां इवन में रखंदो यानी कि ॿधी में पेज रखंदो त इवन ते क्लिक कंदो ॾिसो तव्हांजा हिन वक़्तु 6 पेज आहिनि। अगर तव्हां इनखे 21 में पेज रखंदो त तव्हां इनखे ऑड में रखंदो ॾिसो ऑड पेज हाणे तव्हांजा 7 पेज थींदा। उनखां पोइ आहे ॾिसो स्पेसिंग यानी कि हर पैराग्राफ के हर जुमले के असां स्पेस वगैरह ॾियूं त इन जे लाइ असीं लेफ्ट वगैरह के यूज़ करे सघूं था। ॾिसो तव्हांजी कर्सर हिन तरफ़ हले थी, अगर मां कंट्रोल ए कयां हाणे इनखे इस्तेमालु कयां ॾिसो ही तव्हांजो लेफ्ट पासे स्पेस आहे, ही ख़त्म कंदासीं। अगर राइट साइड स्पेस ॾींदो ही राइट साइड स्पेस तव्हांजी ईंदी, अगर ख़त्म कंदो ख़त्म थींदो। अगर तव्हां स्पेस बिफोर यानी कि टॉप ते ॾियणु चाहियो था ही टॉप ते स्पेस ईंदो ऐं ख़त्म कयां थो। अगर तव्हांजी आफ्टर स्पेस कंदो हर जुमले जे हेठि स्पेस ॾियणु चाहियो था हितां बि तव्हांजी स्पेस ॾेई सघो था। बाक़ी ही पोजीशन हो जेके तस्वीर में पाण इंसर्ट में यूज़ कयोसीं तस्वीर वगैरह यूज़ करण जे लाइ। वरी भी मां तव्हांखे सम्झायां थो इंसर्ट पिक्चर, पिक्चर में अची पिक्चर इंसर्ट जी साइज असीं घटायूं था। अगर तव्हां पिक्चर खे पोइ डायरेक्ट लेआउट में ही अची करे चेंजिंग करे सघो था, पोजीशन लेफ्ट राइट सेंटर किथे भी रखी सघो था। अगर तव्हां डाउन इनके अप डाउन करणु चाहियो था पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ पोइ इन जे लाइ तव्हां इनके रैप टेक्स्ट रख दो या टेक्स्ट जे बैकग्राउंड में रखणु चाहियो था पोइ इनखे असीं बिहाइंड टेक्स्ट भी करे सघूं था। बाक़ी सेम शयूं जेके इंसर्ट में पाण पढ़ी चुका आहियूं। तो ओके डिस्टूडेंट्स इन लेसन में असांखे इजाज़त ॾियो, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।